मत आहे मुसीबत जी जड़। तव्हां जे रंगीन लिबास में ॾाढा सुठा लगी रहा है। ज़रूरी थोड़ी है दिल के गुरपियल हर शे इंसान के नसीब में हुए। हाँ पोफी, हूँ भी कुछ मानू घट ॻाल्हाइण ही तना ही पसंद होंदा आहिनि, पर यह का बुरी गाल तना है। अदा ता खुश नसीब आयो जो आप ही अॼु टाइम कढी असां सां गॾु वेठी आहे। न त अदा आमिर खे ही ॾिसो न, हेतिरो टाइम थियो अथसि हिते आए, पर मजाल आहे जो आप ही हुन सां कुझु ॻाल्हायो हुजे। तूं रुगो हुन सां गॾु वईं ई न, बल्कि वापसि भी आई आहे। मां हिते महीने खां थो रहां, मूंसां गॾु हलण जी तोखे कॾहिं तौफ़ीक़ ई नथी आहे। ऐं मूं इहा ॻाल्हि बि महसूस कई आहे त जॾहिं खां हू हिते आयो आहे तॾहिं खां ॻाल्हि ॻाल्हि ते तुंहिंजे चपनि ते मुस्कुराहट खेॾंदी थी रहे। ऐं ॿियनि लफ़्ज़नि में तव्हां खां इहो पुछड़ो त छा तव्हां मूंसां शादी कंदो? मां तव्हांजे जवाब जो मुंतज़िर आहियां। फैसलो तो तॾहिं थींदो जॾहिं असांजा वॾा इन मामले ते ॻाल्हाईंदा। रिजवाना, हाँ तोखे ख़बर आहे त 2 तारीखनि खां पोइ कहिड़ो ॾींहुं अचण वारो आहे? छो को ख़ास नहीं है छा? हाँ, आहे हिकु ख़ासि ऐं अहमियत वारो ॾींहुं। पर मूंखे त अहिड़ी का बि ख़ासि ॻाल्हि ज़हन में नथी अचे। तो पाणे ई त ॿुधायो हुयो त हिन महीने जी 24 तारीख़ ते तुंहिंजो बर्थडे आहे। न छो? आखिर मामलो छा आहे? असां ग़रीबनि जी कहिड़ी सालगिरह? तबियत त ठीकु अथई न? हाँ हाँ बिल्कुलु ठीकु आहियां। का ॻाल्हि आहे त ॿुधाए। परेशान कंदड़ ॻाल्हियूं दिल में न रखणु घुरिजनि। न यार, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। त पोइ तूं एतिरी उदास छो आहीं? ईअं त कोन्हे, तोखे ज़रूर को वहम थियो आहे। त पोइ कंहिंसां मिलण लाइ दिलि त कोन थी घुरे? दिलि त लाइ छा छा घुरंदी आहे, पर ज़रूरी थोड़ी आहे दिल खे घुरबियल हर शे इंसान जे नसीब में लिखियल हुजे। अदी तव्हां त असांखे पराव करे छॾियो। उहो वरी कीअं? जीअं स्टेशन तां लथा आओ न त सिधो असांजे घर लाइ अचो आहे। अदी जे तुंहिंजे घर खे पंहिंजो घर न सम्झा हा त पोइ हेतिरो अरसो पंहिंजे पुट खे कीअं छॾिया हा? मां तव्हांजी ॻाल्हि तॾहिं सच सम्झा हा जॾहिं तव्हां बि पाण अचे हिते रहो हा। मूं असल में इन करे मुनासिब न समझो त वरी ॿियनि मिटनि माइटनि खे। This time check is brought to you by अब कोई दाग बच के दिखाए। नए ब्राइट से अब कोई दाग बच के दिखाए, बच के दिखाए। शिकायत थी पवे हा, हर को चवे हा त किस्मत सां शहर आयो ऐं असां वटि न तरसियो। त पोइ ठीकु आहे, कुझु ॾींहं ॿियनि अज़ीज़नि खे राज़ी करे वठो, पोइ हिते हलिया अचो। ईअं उन्हनि जी शिकायत बि दूर थी वेंदी। अदी मां तव्हां वटि हिकु सवाल खणी आई आहियां। तव्हां जेकॾहिं सैरिशला आमिर जो रिश्तो क़बूल कयो त मूं ते वॾा वड़ थींदा। सैरिश जे लाइ आमिर जो रिश्तो? भेण, कुझु ॾींहं अॻ में तव्हां चयो आहे न त मूंखे बि ॾाढी ख़ुशी थिए हा, पर हाणे छा? हाणे इहो सम्झो त सैरिश जो रिश्तो थी चुको आहे। अच्छा, किथे थियो आहे? मुंहिंजो भाइटियो आहे आफ़ाक़, उन सैरिश खे पसंदि कयो आहे। बस
थोरनि ॾींहंनि में हुन जा माइट ईंदा, ॿिया सभु मामला तइ थी विया आहिनि। ऐं हा, सेरिश बि उनखे पसंदि करे थी। भेण, मूंखे ॾाढो अफ़सोस आहे त मूं तव्हांखे मायूस कयो आहे। सहरिश, तूं मुंहिंजी मोहबत ऐं मुंहिंजी ज़रूरत हुई। तूं मूं लाइ ज़िंदगी जूं चारई ॾसाऊं हुई। मुंहिंजे हर तरफ़ तुंहिंजा तरफ़ विछायल हुआ। मूं अधी ज़ीनत सां ॻाल्हि कई आहे। पोइ सहरिश जो रिश्तो त के ॿिए हंधि तइ थी चुको आहे। सहरिश जो रिश्तो तइ थी चुको आहे? हा, अधी ज़ीनत जे भाइटे आफ़ाक़ सां। पर इहो रिश्तो तइ कॾहिं थियो? मां बि त हिन ई घर में रहंदो आहियां, मूंखे ख़बर छो न पई? असल में इहो रिश्तो छोकिरी ऐं छोकिरे जे पसंदि ते तइ थियो आहे। वधीक मामला तइ करण लाइ छोकिरे जा माइट कुझु ॾींहंनि में हिते अचण वारा आहिनि। सहरिश जो रिश्तो तइ थी वियो आहे त छा थी पियो? पुट जे तूं चवीं त अधी ज़ीनत सां मां सभा जे रिश्ते जे बारे में ॻाल्हि कयां? अम्मी, तव्हां पंहिंजी पसंदि जी ॻाल्हि थियूं कयो। तव्हीं कॾहिं मूंखां पुछो त मूं सहरिश खे छो चाहियो पे? प्लीज़ अम्मी, हिन ॻाल्हि खे हिते ई रहण ॾियो, अॻिते न वधाइजो। पर मम्मी, मां तव्हां खां सिर्फ़ हिकिड़ी ॻाल्हि पुछण थो चाहियां। हा, पुछ। तव्हीं चाहियो थियूं त मां तव्हां वटि तव्हांजे वेझो रहां? इहा का पुछण वारी ॻाल्हि आहे? बस त पोइ मूंखे कॾहिं शादीअ लाइ मजबूर न कजो। हा, जेकॾहिं मां पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ ॿिन्ही खे सम्झाए सघियुसि त मां तव्हांखे पाण चवंदुसि त जिते वणेव उते मुंहिंजी शादी कराए छॾियो। जी आफाक। सहरिश, छा तो हिन वक़्तु मुंहिंजे बंगले ते अची सघीं थी? रात जे हिन वक़्तु ख़ैर त आहे? बस मूंखे हिन वक़्तु तुंहिंजी ज़रूरत आहे। छा मतिलब? तव्हांजी तबियत त ठीकु आहे? सहरिश, इहो ॿुधाए भला त अकेलाई खां वधीक का बीमारी आहे छा? होश में त आयो? तव्हां छा था ॻाल्हायो? तव्हांजी आवाज़ मां लॻे थो त तव्हां नशो कयो आहे। न, हो बस मूंखे उदासी जा खुमार आहिनि। तव्हां अची वञो न प्लीज़। सहरिश, तूं मुंहिंजी मोहबत ऐं मुंहिंजी ज़रूरत हुई। तूं मूं लाइ ज़िंदगी जूं चारई ॾसाऊं हुई। मुंहिंजे हर तरफ़ तुंहिंजा तरफ़ विछायल हुआ। पर हाणे मुंहिंजे ॿाहिरां कुझु बि नाहे बचो।
मां त ॼण खलाउनि में पातल हिकु टुपको आहियां। अमा हाणे असां हिते न रहंदासीं। मूं किराए ते जॻह ॻोल्हे छॾी आहे। सैरिश, मूंखे तोखां का बि शिकायत कोन्हे, छो त तो मूंखे को धोखो नाहे ॾिनो। इहो समूरो त क़िस्मत जो खेल आहे, जेको कोई हाराईंदो त कोई खटींदो आहे। सोचे समझे ॻाल्हायो, मां तव्हांजी तफ़रीह जो सामान न आहियां। तो पोइ मुंहिंजी डार्लिंग थी वञ मुंहिंजो तफ़रीह जो सामान। हूअं तो तोखे मुंहिंजे हिन घर में ई अचिणो आहे न। जेकॾहिं तव्हांजो इहो असली रूप आहे न, त मां तोसां शादी हरगिज़ न कंदसि। मां सोचां थो त हीअ दुनिया उल्टी छो थी हले सैरिश? छा मतलब? अहिड़े दौर में अहिड़ी सादगी, ये मोहब्बत वोहब्बत कुझु बि न आहे। माण्हुनि खे त बि सिर्फ़ ज़रूरत पाण में ॻंढे रखंदी आहे। मां तो जहिड़े बेरूप इंसान वटि हिकु मिंट बि वधीक नथी तरसी सघां। ख़ुदा हाफ़िज़। मां तोखे वञण न ॾींदुसि। छॾ, मां चवां थी छॾ मूंखे। न छॾियां त पोइ? दुल्हन जी ॻाल्हि कई, हार 100,000 मिलिया। दुल्हन जी ॻाल्हि कई, हार 100,000 मिलिया। तोखां इनाम की कहिड़ा ओ मूंखे यार मिलिया। दुल्हन जी ॻाल्हि कई, हार 100,000 मिलिया। दुल्हन जी ॻाल्हि कई, हार 100,000 मिलिया। गुलन वारी बीबी, डॉक्टर आमिर ही लिफ़ाफ़ो तव्हां लाइ ॾेई वियो आहे। डॉक्टर आमिर पाण किथे आहे? हू सुबुह जो सवेर पंहिंजो सामान हितां खणी हलियो वियो आहे ऐं मोकिलाए बि वियो आहे। ही लिफ़ाफ़ो तव्हां लाइ ॾेई वियो आहे। ठीकु आहे, तूं वञ। सैरिश, मूंखे तोखां का बि शिकायत कोन्हे, छो त तो मूंखे को धोखो नाहे ॾिनो।
इहो समूरो त क़िस्मत जो खेल आहे, जेको कोई हाराईंदो त कोई खटींदो आहे। ऐं मूं इहो खेल हाराए वरितो आहे। मूं तोखे चाहियो पर हासिल न करे सघियुसि। वक्त गुज़रंदो त शायदि ज़ख्म मुंहिंजा बि भरिजी वेंदा। होरियां होरियां मां बि मुस्कुराईंदुसि। मूंखे इन ॻाल्हि जो बि अहसासु आहे त मूंखे शादी करे छॾणु घुरिजे। आख़िर मुंहिंजी माउ ऐं मुंहिंजी भेण जो कहिड़ो क़सूर आहे जो मां उन्हनि जी आरज़ुनि खे पामाल करियां। तूं बि इहा ॻाल्हि ॼाणी थी ऐं मां बि त कंहिंखे चाहणु इख़्तियारी जज़्बो नाहे हूंदो ऐं न ई इहो सौदो ज़बरदस्तीअ सां करे सघिबो आहे। काश मां उन शख़्स खे जल्द समझी वठां। हाणे वञो, मां दुआ कंदसि हू तव्हांजे प्यार खे समझी वञे। पर मूंखे केॾांहुं वञण जी ज़रूरत नाहे। छो साहब, तव्हां उन छोकिरी खे बि हिते सॾियो आहे? हा, अफ़सोस मां कुझु न करे सघियसि। सारिश मुंहिंजी हिकु न ॿुधी। अॼु मां हिते तोखे सैरिस जूं ॻाल्हियूं करण या ॿुधाइण लाइ न आहियां वठी आयो। पोइ छाजे लाइ वठी आयो साहब? ही सभु गुल घणे में ॾींदीअ? साहब, तव्हां सभु मुफ़्त में खणी वठो, पर सैरिश मतां इहा गुल तव्हां खां न वठे। अॼु ही गुल मां जंहिंखे ॾियण वारो आहियां, मूंखे उमेद आहे त हूअ मुंहिंजी दिलि न टोड़ींदी, छो त हूअ मोहबत जी पाकीज़गी ऐं गुलनि जी अहमियत खे समझे थी। ही पैसा वठ, ही सभु जा सभु गुल मूंखे ॾे। साहब, हाणे वञो, मां दुआ कंदसि हू तव्हांजे प्यार खे समझी वञे। पर मूंखे केॾांहुं वञण जी ज़रूरत नाहे। छो साहब, तव्हां उन छोकिरी खे बि हिते सॾियो आहे? हा, पोइ त मां बि उनखे ॾिसी वठंदसि। पर साहब, जेकॾहिं तव्हां उनखे मूंखां लिकाइण घुरो था त का ॻाल्हि कोन्हे, मां हली थी वञां। तूं उनखे घर वञी आईने में ॾिसी सघें थी। छो त उहा छोकिरी तूं आहीं गुलफरोश। मां गुलन वारी, छा तूं मूंखे पंहिंजे दिल में जगह नथी ॾेई सघी?
रसो